घोटकी लाखा बिरादरी घोटकी जे चीफ मुकदम शौकत अली लाखो पंहिंजी बिरादरी जे चङनि मुड़सुनि खान मोहम्मद लाखो, रईस रसूल बख्श लाखो, अब्दुल रशीद लाखो, अयाज अली लाखो, गुलाम अकबर लाखो ऐं ॿियनि सां गॾिजी लाखा हाउस घोटकी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हैदराबाद में पुखास टंडो अलहयार पुलिस बासर गुलाम कादिर मरी जी चुर्च ते लाखा बिरादरी सिंध जे सदर एडवोकेट सलामत लाखो, अमानत लाखो ऐं माशूक चांडियो ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे, जॾहिं त पीपी अॻवान गुलाम कादिर मरी जे चुर्च ते सलामत लाखो, अमानत अली लाखो ऐं माशूक चांडियो मथां 13 ॾींहं जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जॾहिं त मिप ख़ासि पुलिस माशूक चांडियो खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे, जेको पुलिस जो अमल मज़म्मत जोॻो आहे। शौकत लाखो चयो त एडवोकेट सलामत लाखो इस्लामाबाद पीपल्स पार्टी जे धरणे में शरीक हुयो पर पुलिस कूड़ो केस दाख़िल कयो आहे। हुन चयो त गुलाम कादिर मरी सलामत लाखो, अमानत लाखो जी 95 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करण सां गॾु हाउसिंग सोसाइटी ऐं ट्रांसपोर्ट बंदि कराए छॾी आहे। उन मौक़े ते शौकत लाखो ऐं ॿियनि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ ज़रदारी, PPMNA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर, IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि इख़्तियारनि खां घुर कई त मामले जो नोटिस वठी शिफ़ाफ़ इंक्वायरी कराए एडवोकेट सलामत लाखो ऐं अमानत लाखो मथां कूड़ो केस ख़तमु कयो वञे, ॿी सूरत में समूरी सिंध में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।